नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कम्बर में खबर ॾींदा हलूं त कम्बर ऐं भरपासे जे ॻोठनि में 3 ॾींहनि खां लगातार बरसात खां पोइ हीअं ॾारे छॾिया आहिनि। वाक़ियो माही मकुल थाणे जी हद ॻोठ मेरो चांडियो में रस्ते ते ओचितो खेवण आसमानी बिजली किरण जे नतीजे में हिक ई ॻोठ जा 3 नौजवान फौत थी विया। नईं अहमद चांडियो, वसीम अहमद चांडियो, इम्तियाज़ अहमद चांडियो मथां खेवण किरण सबबि मौके ते फौत थी विया आहिनि, जॾहिं त 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंमें महाराज चांडियो, राजा चांडियो, आशिक चांडियो, ज़ोइब चांडियो, अब्दुल गफूर चांडियो शामिल है। ज़ख़्मियुनि खे एमरजेंसी में सिविल अस्पताल लाड़काणो मुंतक़िल कयो वियो, जिते 3 ॼणनि जी फौत थियण जी तस्दीक थी वई, जॾहिं त बक़ाया 5 ज़ख़्मियुनि मां 2 ॼणनि जी हालत गणती जोगी ॿुधाई वञे पई। फौतियुनि जा लाश ज़रूरी कार्रवाईनि बाद वारसनि हवाले कया विया। लाश जॾहिं ॻोठ पहुचा त ॻोठ में कोहराम मची वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।